नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो आया संझा सैयद शामिल करना हेडलाइन। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी वायरस विगे वधीक 47 मरीज़ फोत थी विया फोतुनि जो 22,699 थी वियो 24 कलाकनि दौरान 2,245 नवां केस रिपोर्ट मजमूई अंग 9,81,392 थी वियो हेल ताईं 9,16,373 मरीज़ कोरोना मां सेहतियाब थी विया कोरोना वबा जी शरह 5.2 रही। कोयटा का खुशदार विनर कार पलटी थियण सबब 3 ॼणा फौत हिकु ज़ख़्मी फौतन में मोहम्मद खान जावेद अख्तर ऐं नसीर अहमद शामिल लाश अस्पताल मुंतकिल दादो इंडस हाईवे ते गॾा गाॾी एम्बुलेंस में टक्कर 4 ॼणा ज़ख़्मी। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी नशर फिरोज़ भिरिया रोड कोटलालू मिठियाणी पटीदन ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात गर्मी जो ज़ोर टुटी वियो हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी ढची विया। मुल्क जो अॻूणो सदर ममनून हुसैन कुछ अरसो बीमार रहण खां पोइ लाॾाणो करे वियो। ममनून हुसैन कैंसर सबब 2 हफ़्तनि खां कराची जी ख़ानगी अस्पताल में इलाज हेठि हो। ममनून हुसैन 2013 खां 2019 ताईं मुल्क जो सदर रहियो ऐं संदसि शुमार मुस्लिम लीग नून जे सीनियर अॻवाननि में थींदो हो। ममनून हुसैन सिंध जो गवर्नर बि रहियो। सदर डॉक्टर आरिफ अलवी वज़ीर आज़म इमरान खान नून लीग जे सदर शहबाज शरीफ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी मरियम नवाज़ सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं परॾेही वज़ीर शाहनूर कुरैशी ऐं ॿियनि पारां ममनून हुसैन जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। सिंध में कोरोना वायरस की पखेड़ वधण सबब ॿीहर सख़्ती करण जो फ़ैसिलो वरी स्कूल्स होटल्स ऐं तफ़री माग बंदि करण जो फ़ैसिलो पहिरें खां 8 दर्जे ताईं स्कूल 17 जुलाई खां बंदि रहंदा 9 खां उन खां मथे वारा तालीमी इदारा इम्तिहाननि खां पोइ बंदि कया वेंदा घरू खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो होटल्स ऐं रेस्टोरेंट्स अंदरि खाधो खाइण ते पाबंदी लागू पब्लिक ट्रांसपोर्ट में 50% मुसाफ़िरनि खे सफ़र करण जी इजाज़त हूंदी तफ़री माग वाटर पार्क्स स्विमिंग पूल सी व्यू हॉक्स बे ऐं किंजर ढंढ जुमे खां बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो सिनेमाघर इंडोर गेम्स ऐं इंडोर रांदियुनि खे बि बंदि करण जो फ़ैसिलो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां ताजुब दिफ़ाई वज़ीर जी मुलाक़ात अफ़गान सूरत हाल करण दिलचस्पी जे मामलनि बितरफ़ी दिफ़ाई सहकार खे वधीक हथी वठाइण ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। आर्मी चीफ इलाक़ाई राब्तनि खे हथी वठाइण ते ताजिकिस्तान जे काविशुनि जी वाखाण कंदे चयो आहे त पाकिस्तान ताजिकिस्तान सां लाॻापनि खे वॾी अहमियत ॾिए थो ऐं पंहिंजे भाईचारे वारे लाॻापनि जो क़दुरु करे थो। ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा अमन सलामती सक़ाफ़त ऐं हम आहंगी ते ॿधल आहिनि। ऐं पिरियालो में परिणियल नारी खे घोटा ॾेई क़त्ल करण बाद दफ़नाइण जो इंकिशाफ़ मक़तूला जे मुड़ुस भाउ ऐं ॿियनि पुटनि ते अगवा करे गुम करण जो केस दाख़िल।